शेदादपुर में ज़मीन ते गाह कंदे गर्मीअ जी सट न सही हिकु शख़्स फ़ौत थी वियो आहे। ॻोठ हाजी ख़ान ख़ास किले में 50 साला अमीर बख़्श ख़ास किली ज़मीन ते गाह कंदे गर्मी जी सट न सहंदे बेहोश थी वियो। खेसि बेहोशी जी हालत में सिम्स इस्पताल आंदो वियो जिते हू फ़ौत थी वियो। लाश इस्पताल मां ज़रूरी कार्रवाई खां पोइ वारसनि हवाले कयो वियो। मढ़ घर पहुचण ते कोहराम अची वियो। बावड़ वेझो तेज़ रफ़्तार ट्रॉलर जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻण सबबि 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। क़ौमी शाहराह वटि ट्रॉलर जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻण जे नतीजे में 3 ॼणा ज़ख़्मी थिया। हादसे में ज़ुल्फ़कार अली रिंद अल्लाह वधायो रिंद ऐं नसीर अहमद रिंद ज़ख़्मी थी पिया जिन खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। ज़मीन में ज़ख़्मियुनि में 2 ॼणनि जी हालत ॻणतीअ जोगी हुअण सबबि रहीम यार ख़ान जी इस्पताल मुंतक़िल कयो वियो। दाबेची में सिंध जी राजधानी शहर कराची खे पाणी सप्लाई कंदड़ 72 इंचनि वारी लाइन फाटी पई। कराची वाटर बोर्ड दाबेची पंप हाउस लॻ 72 इंच जी कतर वारी 5 नंबर लाइन बिजली जे क्रैक डाउन सबबि फाटी पई। पाणी दाबेची पंप हाउस ऐं आसपास जे ॻोठनि में काहे पियो। एग्जीक्यूटिव इंजीनियर जो चवणु आहे त पाणी जी निकाली खां पोइ मरमती कमु शुरू कई वेंदो। वाज़ेह रहे त गुज़िरियल 2 हफ़्तनि में 3 भेरो नाक़िस मटीरियल सबबि पाणी जूं लाइनूं फाटी वयूं आहिनि। बदीन वेझो इस्पताल में बिजली जे शॉर्ट सर्किट सबबि बाहि लॻी वई। मरीज़नि ऐं अमले में भाॼ पइजी वई। टंडो भागो जी इस्पताल में बिजली जे शॉर्ट सर्किट मां इस्पताल खे बाहि लॻण सबबि मरीज़नि ऐं अमले में भाॼ पइजी वई। इस्पताल इंतिज़ामिया ॿुधायो त बाहि लॻण सबबि मरीज़नि खे फौरी तौर ॿाहिरि कढियो वियो। टंडो भागो जे फायर ब्रिगेड ख़राब हुजण सबबि तलहार ऐं बदीन मां गाॾियूं घुरायूं वयूं। ख़बर शामिल कंदा त तलहार वेझो चाचे पारां भाइट सां मुबैना ज़्यादती जो निशानो बणायो वियो। ॻोठ नाथो कोली जे रहवासन 16 वरियनि जी रोशनी धीअ मंझी कोली ॿुधायो त संदसि चाचे राजू साणुसि मुबैना ज़्यादती कई आहे। मुतासिर नारी इल्ज़ाम मणींदे ॿुधायो त संदसि चाचे साणुसि ज़बरदस्ती 5 महीननि ताईं ज़्यादती कई जंहिं बाद हूअ हामला थी वई आहे। एसएचओ ॿुधायो त मुतासिर नारीअ जे पीउ पारां वाक़े जी कची रिपोर्ट दाख़िल कई वई आहे जंहिं बाबति जांच कई पई वञे। हुन आईजी सिंध ऐं एसएसपी बदीन खां मुतालबो कयो आहे त वाक़े जो नोटिस वठी संदसि ज़िंदगी तबाह थियण कंदड़ चाचे ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। खैरपुर में मुड़ुस ऐं ॾेरनि पारां मुबैना तौर वार कटे तज़लील जो निशानो बणाइण ख़िलाफ़ मुतासिर औरत पारां प्रेस क्लब ॾोंहुं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। करूंडीअ जे रहवासन शमशाद ओड ॿुधायो त संदसि मुड़ुसु ईश्वर लाल ॾेरनि सां गॾिजी संदसि मथे जा वार कुतरे घर में गीलींदा रहिया। मुतासिर औरत ॿुधाए त हू मुड़ुस ऐं ॾेरनि सां मुबैना तौर संदसि वार कुतरे ज़ुल्म जी इंतिहा कई वई आहे। मुतासिर औरत एसएसपी खैरपुर ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त मुड़ुस ऐं ॾेरनि जी ज़्यादती जो नोटिस वठे खेसि तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। काज़ी अहमद में अणॼातल जाबदारनि हिंदू नारीअ खे अगवा करे विया। पीउ जी फरियाद ते केस दाख़िल कयो वियो आहे। उनड़ मुहले मां मुबैना तौर अगवा कयल करीना जो केस संदसि पीउ जे फरियाद ते जाबदार ख़लील ऐं संदसि पीउ असगर जुणो ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। मुग़वी नारीअ जे पीउ ॿुधाए त जवाबदारनि संदसि घर में दाख़िल थी हथियारनि जे ज़ोर ते संदसि न्याणीअ खे अगवा कयो। नारीअ जे वारसनि ॿुधायो त खेनि ख़दशो आहे त जवाबदार संदसि न्याणीअ खे ज़बरदस्ती इस्लाम क़बूल करायो वेंदो या क़त्लु कयो वेंदो। हुननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त वाक़े जो नोटिस वठी मुग़वी न्याणी वापसि कराई वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो।
सामारोह जो पुलिस कार्रवाई कंदे गुटका विक्रो कंदड़ नौजवान खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस भुरगड़ी वाटर कोर्स वटि कार्रवाई कंदे गुटका विक्रो कंदड़ राजेश महराज खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार जाबदार जे कब्ज़े मां 750 गुटका हथ करे संदसि ख़िलाफ़ मंशियात एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो आहे। नवाबशाह में थैलीसेमिया बीमारी जा कारण ऐं उन खां बचाव जा उपाउ जे मौज़ूअ ते आगा ख़ान इस्पताल एंड यूनिवर्सिटी कराची पारां आगाही सेमिनार मुनक़िद कयो वियो। सेमिनार में थैलीसेमिया बाबति जदीद ऐं साइंसी ॼाण ते आगा ख़ान जी आयल टीम मां प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद उस्मान शेख ऐं डॉक्टर ज़ीशान अंसार लेक्चर ॾिनो। सेमिनार में थैलीसेमिया जे स्टाफ खां सवाइ नवाबशाह जे मुख़्तलिफ़ शोबनि जे डॉक्टरनि पिणु शिरकत कई, जंहिंमें ख़ासि तौर ॿारनि जे हवाले सां डॉक्टर शरीक हुआ। उन खां अॻु प्रोग्राम जे मेज़बान ऐं सेंटर जे सेक्रेटरी डॉक्टर मोहम्मद सादिक सियाल आयल महिमाननि खे अजाणियूं पेश कयो ऐं थैलीसेमिया केयर सेंटर जे 15 सालनि जी ख़िदमत ऐं कारकर्दगी ते रोशनी विधी। शाहपुर चाकर में मुतासिर औरत पुट जी मुबैना ज़्यादतियुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। रेलवे फाटक पाड़े जे रहवासण मसमत बसरा मल्लाह पंहिंजे पुट मोहम्मद सालेह जी मुबैना ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाज कयो। मुतासिर औरत ॿुधायो त संदसि पुट ग़लति माण्हुनि जे सोबत में अची ग़ैर औरतुनि खे घर में वठी अचे थो, जंहिं सबबु हू सख़्तु परेशान आहिनि। हुन ॿुधायो त पुट खे अहिड़े अमल बाबति मना कयो वियो त हुन खेसि मार कुट करे घरां कढी छॾियो आहे। मुतासिर औरत ॿुधायो त हुन अहिड़े वाक़े जी शिकायत थाणे ते बि कई, पर पुलिस खेसि 5 कलाकनि ताईं थाणे ते विहारे छॾियो, पर रिपोर्ट दाख़िल न कई। हुन ॿुधायो त संदसि पुट ऐं वहीद ख़ासकीली खेसि मौत मार धमकियूं ॾियनि पिया, जंहिं सबबु हू पाण खे महफ़ूज़ सम्झे थी। मुताला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त वाक़े जो नोटिस वठी जवाबदार पुट ऐं संदसि दोस्त ख़िलाफ़ कार्रवाई करे खेसि तहफ़ुज़ ॾिनो वञे। उस्मान शाह हुड़ी में ॻोठाणनि ते मुंशियात जो कूड़ो केस दाख़िल करण ते ॻोठाणनि पारां पुलिस ख़िलाफ़ रोड ब्लॉक करे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। पुलिस पारां ॻोठाणनि अतीकुर रहमान खे चर्च जे कूड़े केस में गिरफ़्तार करण जी कोशिश करण ख़िलाफ़ ॻोठाणनि पारां एहतिजाज कयो वियो। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त पुलिस अहलकार हुसैन बख़्श लाशारी मंशियात जो कूड़ो केस करे अतीकुर रहमान खे गिरफ़्तार करणु चाहे थो। मुज़ाहिरीन मुतालबो कंदे चयो आहे त पुलिस अहलकार हुसैन बख़्श लाशारी ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जारी रखियो वेंदो। ठटे में पाणी जी खोट ख़िलाफ़ गार मसाण जे आबादगारनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो आहे। आबादगार मोहम्मद हुसैन सोलंगी, फैसल खत्री, ज़मान शाह, नसीर शेख ऐं ॿियनि जी अॻवाणी में एहतिजाज कयो। आबादगारनि अॻवाणनि जो चवणु आहे त पाणीअ जी वाराबंदी ख़तमु थी आहे त पुल ठाहिण जे बहाने पाणी रोकियो वियो आहे, जंहिं सबबु फसल तबाह पियो थिए। हुननि चयो त पाणी जी खोट सबबु एसी ताईं जो इंसान आबादी ऐं जानवर सख़्तु परेशान आहिनि। हुननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त फ़ौरी तौर पाणी जे मसइलो हल कयो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। कंबर शिदातकोट में ज़रई पाणी जी खोट ख़िलाफ़ हारिन ऐं आबादगारनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे लाड़काणे बाईपास ते धरणो हयो। मुतासिर आबादगारनि ॿुधायो त 1 महीने खां पाणी बंदि हुजण सबबु हू सारियलो फसल बि पोखे न सघिया आहिनि। हुननि चयो त पाणी खोट सबबु संदन बेजारो बि तबाह थिए पियो, जंहिं सबबु हू माशी बदहालीअ जो शिकार थी विया आहिनि। हुननि आबपाशी खाते जे सूबाई वज़ीर खां मुतालबो कयो आहे त कंबर शिदातकोट में पाणीअ जी बहाली यकीनी बणाए आबादगारनि खे बदहाली खां बचायो वञे। कशमोर जे आबपाशी कॉलोनी वासी अगवा थी वियल नौजवान जी बाज़ियाबी लाइ वारसनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मोहम्मद ईसा लाशारी, ईदन लाशारी ऐं मुगवीअ जी माउ बख़्तावर लाशारीअ जी अॻवाणी में धाड़ियलनि वटि मुगवी बणियल सादिक लाशारी जी बाज़ियाबी लाइ प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया आॾो दाहींदे चयो त 5 महीना अॻु धाड़ियल सादिक लाशारी खे इंडस हाईवे रोड तां अगवा करे खणी विया हुआ। हुननि चयो त 5 महीना गुज़रण बावजूदि पुलिस मुगवी नौजवान खे बाज़ियाब नाहे कराए सघी। हुननि IG सिंध ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त सादिक लाशारीअ खे बाज़ियाब कराए बेचैनी ख़तमु कई वञे।
लाड़काणो में डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन पारां सिंध में पानी जी हथरादू खोट खिलाफ़ रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सफ़दर गोरी, अमानुल्ला लोहर, आमिर सोहो ऐं बहादुर शाहानी जी अॻवानी में पानी खोट खिलाफ़ डिस्ट्रिक्ट बार इरीगेशन ऑफिस ताईं रैली कढी धरणो हंयो वियो। उन मौक़े ते एहतजाज कंदड़नि जो चवणो त सिंध खे हिसे जो पाणी न ॾियणु हिकु साज़िश आहे। हुननि चयो त हथरादू पाणी जी खोट पैदा करे सिंध खे सुकाइण जी साज़िश कई पई वञे। हुननि चयो त सिंध हुकूमत में पाणी जी खोट खिलाफ़ नोटिस वठे। पाणी जी फ़राहमीअ खे यकीनी बणाए ॿी सूरत में अदालत में पिटीशन दाख़िल कराई वेंदी। ठटे में नेशनल बैंक पारां पेंशन न मिलण ख़िलाफ़ सवें रिटायर्ड मुलाज़िमनि एहतजाजी मुज़ाहिरो करे मुख्य रोड ते धरणो हंयो। मुतासिर मुलाज़िमनि ॿुधायो त बैंक अमलो खयनि 5 ॾींहनि खां बायोमेट्रिक ऐं कंप्यूटर ख़राब हुअण ऐं ॿिया बहाना सां खेनि परेशान करे पियो। हुननि ॿुधायो त बैंक अमले पारां पेंशन न मिलण सबबि सवें औरतूं ऐं मर्द रिटायर्ड मुलाज़िम सख़्त परेशानी जो शिकार बणिजी विया आहिनि। मुतासिर मुलाज़िमनि जो चवणो त ईद जे कुझु ॾींहं रहिजी विया आहिनि पर बुज़ुर्गनि खे पेंशन ॾियण वक़्तु संदुनि सिस्टम ख़राब थी विया आहिनि। मुलाज़िमनि सिंध जे वॾे वज़ीर ऐं DC ठट्टो खां मुतालबो कयो आहे त वाक़े जो नोटिस वठी रिटायर्ड मुलाज़िमनि जी पेंशन ईद खां अॻु यकीनी बणाई वञे। टंडे आदम में शहरनि पारां हेस्को जे मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज करे MA जिन्हा रोड ते धरणो हंयो वियो। शहरनि ॿुधायो त हेस्को अमले 2 ॾींहनि में ख़राब ट्रांसफार्मर तब्दील न कयो आहे जंहिं सबबि संदनि ज़िंदगीअ जो कारून वहिंवार सख़्तु मुतासिर थी वियो आहे। हुननि ॿुधायो त सख़्तु गर्मीअ दौरान बि 20-20 कलाक लोड शेडिंग कई पई वञे जंहिं सबबि संदनि ॿारड़ा ऐं पीरसन बीमारियुनि जे वर चढ़ी विया आहिनि। मुतासिर शहरनि ॿुधायो त बिजली बंदि हुअण सबबि पीअण जे पाणीअ जी बि सख़्तु खोट पैदा थी वई आहे। हुननि हेस्को जे आला अमलदारनि खां मुतालबो कयो आहे त वाक़े जो नोटिस वठी इलाइक़े जी बिजली बहाल कई वञे। मदेजी ऐं भरपासे में बदअमनी चोट चढ़ी वई आहे। अणॼातल हथियारबंदनि घर में दाख़िल थी हथियारनि जे ज़ोर ते मेह काहे फरार थी विया। ॻोठ गाहीजा में अणॼातल हथियारबंदनि मुज़फ़र अबड़ो जे घर में दाख़िल थी मेह काहे फरार थी विया। मुतासिर शख़्स ॿुधायो त अहिड़े वाक़े जो इतला पुलिस खे ॾिनो वियो पर पुलिस वाक़े वारे हंधि न पहुती। इलाइक़े वासियुनि ॿुधायो त इलाइक़े में चोरियुनि ऐं फुरनि जूं वारदातूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि पर पुलिस उन्हनि ख़िलाफ़ के बि असराइता क़दम न पई खणे। हुननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त मदेजीअ मां बदअमनीअ जो ख़ात्मो आणे रहवासियुनि खे सुख जो साहु खणणु ॾिनो वञे।